दरबार ते दो बीबियां खड़िया रहिया एक धी नबी दी दूजी धी अली दी हान ओवी मावा मां बिस्मिल्लाह मां बिस्मिल्लाह इस्लाम ने दो दरबार ते दो बीबियां खड़िया रहिया एक दी नबी दी दूजी धी अली दी हान ओवी मावा दी एक त्राय घंटे वाडू जी त्राय दी पूरे निर्वार भी देनिया रहिया जागरानी को डरा जदा मौत आई हान दुए जख्मी दुए खबर छिरो दिया हुसैन जी अम्मा राजी बस दिल बन जी भैया बट जुमला आज हसनैन जी दुखी अम्मा जा पड़ा जागी रानी दो टवारा इन इलाके वारा एक ॾींहं जी सैन ज़हरा हुई त बाबे ताज़ीम कई पंजनि ॾींहंनि जी हुई बाबे ताज़ीम कई 10 सालनि जी थी बाबे ताज़ीम कई या ये जवां मुसलसल 18 साल बतूल ईंदी रही बाबो उठी बीहंदो तो खाली है कहीं न पुछ त मोहम्मद खां त ज़हरा जी इज्जत केतरी आ इन इलाके वारा घणा साल न नजर अल्लाह न्याज़ हुसैन मूसा को हिकड़ो गालाए घणा साल 18 साल सैन ज़हरा ईंदी रही बाबो थी बीहंदो रहियो ज़वार मोहम्मद फयल खान हाणे बीबी ज़हरा जे ज़हन में ॻाल्हि वेझी वई मां जॾहिं वेंदमि हाय जॾहिं वेंदमि जाते वेंदमि मुंहिंजो ईअं इस्तक़बाल थींदो जीअं बाबो उथी बीहंदो पर तक़दीर बाबे खां बाद हिकु दरबार ॾेखारी अलामा हुसैन दरजाना फरमाईंदा 4 कलाक 5 मिंट बीठी रही बतूल बिस्मिल्लाह 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 5 कलाकन खां बाद या 4 कलाकन खां बाद धीमे लहजे में जॾहिं चाचा सलमान मां ॾाढो थकिजी पई चॾी चाचा सलमान मां घणी देर बीहण जी यादी न चाचा आहे उहो मिंबर अगे जॾहिं ईंदी हुअमि त बाबो 9 दफ़ा उथी बीहंदो चइजी मां एॾी ग़रीब आहियां 4 कलाक वेहण जे लाइ बि न मां हुसैन जी राज़ी राज़ी मुंहिंजे वतन जे इलाके वारा मां तव्हांजो हुसैन जो मदा ख़ान हथ ॿधी सवाल थो कयां जॾहिं बीबी चयो न मां थकिजी पई आहियां हाणे मिंबर ते बीबी कीअं आई आहे बीबी जॾहिं बाबे जो हक़ वठण आई मां थकियो आहियां जॾहिं बाबे जो हक़ वठण आई तो नबी वारिस न रखंदो केतरी कुरान जूं आयतूं पढ़ियूं ज़ैनब जी मां फलाणे नबी जो फलाणो वारिस फलाणे नबी जो फलाणो वारिस चए तो कोई गवाह ठही तॾहिं चए न कोई गवाह ठही तॾहिं बीबी पंहिंजा 2 सोना हथ ॾिनी पुटनि जे मथे चए हिकु हसन गवाह हुसैन गवाह चए तो इहे ॿार जी गवाही न थींदी अकल मारे चए हक़ ॾे न ॾे मुंहिंजे बच्चनि खे मुंहिंजा इमाम बचड़ा आहिनि मुंहिंजा बेआब बचड़ा आहिनि मुंहिंजा सचा बचड़ा आहिनि आख़िर में मिंबर ते वेहण वारो चए थो बीबी कोई बाबे जो लिखियो अथई तॾहिं जे चई न कोई लिखियो अथई तॾहिं कमदन हथनि सां ज़हरा बाबे जी सनद ॾिनी आहे पूरी दरबार में पढ़ंदा आया वरी मिंबर ते वेहण वारे पढ़ी पुरदा करे ज़मीन ते जॾहिं पुरदा करे उछलियईं
ए हरामी के तो हक पी दे कब्र को वठे जो असांजे कोई हक कोने मिट्टी ते खणी आओ मोहम्मद जी ठीक वहण कयो बीबी चेती मेरे पियो दा तखत संभाल के दे कानून दे बदला दे हक ना दे पिया मेरे पियो दा लिखी आऊंदे मिंबरो दे चचलाल बीबी चेती कत्ल हुसैन ते कैद ज़ैनब दे मेरे सामने मोहरा मेरे पुत्र मोए वैसा मेरी धी बाजार माँ हुसैन जी राजी कोई परवाह नहीं जिक्र जारी सारी ओ मौला आओ क्योंकि जिक्र स्पीकर के मोहताज नहीं हुसैन जे सदके